सॼणो हक़ मौजूद जिए लतीफ़ जिए सिंध जिए आलम इंसानियत। मुंहिंजा महबूबो ऐं मुख़्तसिर वीडियो, छाकाणि त आउं ॾाढो तवील ॻाल्हाइण थो चाहियां। मुंहिंजो अंदरु भरियो पियो आहे। ऐं को आलिम त कोन आहियां, पर अंदर में जेके सादियूं सुदियूं ॻाल्हियूं आहिनि उहे एतिरियूं भरियल आहिनि जो दिलि चवे थी त बसि ॻाल्हाईंदो ई वञिजे पंहिंजे धरतीअ जे सूरनि ते, पंहिंजे माण्हुनि जे सूरनि ते, पंहिंजे असांजी जेके स्कूल आहिनि उन्हनि जी कहिड़ी हालत आहे, असांजे अस्पतालुनि जी कहिड़ी हालत आहे, ऐं असांजी सॼी जेका ज़ाती शख़्सी जेके असांजा रवैया आहिनि उहे कहिड़ा थी चुका आहिनि। भाउ भाउ जो वेरी बणिजी चुको आहे, केरु कंहिंजो न आहे, रिश्ता ज़रा ज़रा थी चुका आहिनि, ऐं समाज इनफरादियत जो शिकार थी टुटी चुको आहे। उनखे कीअं असां उनखे गॾाए सघूं था, कीअं असां उनखे हिकिड़ी वहदत में पिरोए सघूं था। सुणीअ जो बैत आहे, यादि अची वियो आहे। वाड़ वन अञा वह अॻे थियो, वाहुड़ वहन नवां अञा वह अॻे थियो। रोज़ाना नयूं नयूं ॻाल्हियूं असांजे ॻाठनि में था विझनि। ओचितो ओचितो ॿुधूं था त कारूंजर जो पथर खणी था वञनि। ओचितो ओचितो ॿुधूं था त बची वियल दरिया जेको सुकी चुको आहे उनजो बाक़ी बचियल पाणी जे लाइ को डेम था ठाहिनि। ओचितो ओचितो ॿुधूं था, ऐं हीअ असां सां ईअं थींदो रहियो आहे ऐं थींदो रहे पियो। वाहुड़ वहन अञा वह अॻे थियो, घर वेठे घणा करियो, घर वेठियूं घणा करियो, सरतियूं संग सवां। घर वेठे आउं वेठो ख़बरूं कयां न यूट्यूब ते, हवाल वेठो कटिया न, ईअं खोड़ सारा मूं वांगुरु हवालीअ मूंखे मिलंदा जेके इहे इन क़िस्म जूं ख़बरूं कंदा। ऐं उहे संग, बाबा मां इनकलाबी आहियां, मां वॾो बसि वॾो को तब्दीली पसंदि आहियां, सॼो आहियां, इन क़िस्म जा हवाल थींदा। सूरत जा साहड़ जी साजे ॾिठी आं, काश अव्हां महबूबे इनकलाब जी उहा सूरत ॾिसो त पोइ तव्हां घर थोरे ई वेहो। हूंद न पलियो मां, पोइ मां मरी वञे, पोइ मां जो ख़ात्मो अची वञे। खिड़ो सभु खड़ा खड़ा, सभु जा सभु, सॼी क़ौम लही पियो मैदान ते। ऐं जॾहिं क़ौमूं लही पवंदियूं आहिनि मैदान ते तॾहिं तब्दीलियूं अची वेंदियूं आहिनि। भिटाई साईं 3 सदियूं अॻु में असांखे कहिड़ा वॾा सबक़ ॾेई वियो आहे, केॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे वियो आहे। तुंहिंजा महबूब केॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे। काश असां उन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झी सघूं, काश असां उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करे सघूं। अचो अचो हिक ॿिए जा सूर सॼो, अचो त हिक ॿिए सां पंहिंजे दर्दनि जो इज़हार करियो। अचो त इनफरादियत मां निकिरी ऐं अचो त हिकिड़ाई में पिरोइजूं, अचो त हिकिड़ाई जो हिसो थियूं। ग़ुलाम रसूल अहसान थी पवे, अहसान ग़ुलाम रसूल थी पवे त हीअ सूर ई संधा कयो वञे, सूर हलिया वञे, ख़तमु थी वञे। उमेदु थो करियां त चैनल खे सब्सक्राइब कजो, लतीफ़ टीवी खे सब्सक्राइब कजो, छाकाणि त असांजो मशन के ॾोकड़ कमाइणु कोन्हे, पर असांजो मशन झर झंग लतीफ़ साईं खे पहुचाइणु आहे। ॿिया टूल्स आहिनि, फेसबुक ते बि लाइव थींदो आहियां, पर फेसबुक जी का ख़बर न आहे। जॾहिं हिन दुनिया में आऊं न हूंदुसि त फेसबुक बंदि थी वेंदो, मुंहिंजे लाइ ॿियनि जे लाइ हूंदो। ऐं पर यूट्यूब ते हीअ जेके जॾहिं अपलोड थींदियूं वीडियोस त इहे मुंहिंजे मरी वञण खां पोइ बि मौजूदु हूंदियूं। ऐं अव्हां सभई सोचींदव त हिकिड़ो आशिक़ हुयो पंहिंजे वतन, पंहिंजे धरतीअ जो, जेको दामू कंदो हुयो, जेको क़बर ताईं दामू कंदो हुयो। सो मूंखे उमेदु आहे तव्हां हिनखे सब्सक्राइब कंदव, तव्हां दोस्तनि ताईं पहुचाईंदव, ऐं उनखां पोइ पाण हाणे लाइव कचहरियूं यूट्यूब ते कंदासीं त जीअं असांजो उहो रिकॉर्ड महफ़ूज़ थींदो वञे। छाकाणि त फेसबुक महीने जे लाइ रखे थो, उनखां पोइ वरी उहा वीडियो ई डिलीट करे छॾे थो। सदाईं आबाद हुजो, ख़ुशि हुजो, हिक ॿिए जो ख़्यालु रखो, पाड़े जी परूर रखो। हक़ मौजूद, जिए सिंध, जिए लतीफ़।